अस्सलाम वालेकुम। हिकु ॿिए वीडियो में अवां सां गॾु आहियां। अवां सभिनी ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़ दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। अॼु हिन वीडियो में असांजी हाज़िरी आहे मियां नसीर मोहम्मद कलोड़े जो पुटु मियां यार मोहम्मद कलोड़ो, जंहिं केतिरा ई साल सिंध ते हुकूमत कई। कलोड़नि जो दौरु हिकु सिंध जे सुनहरी दौरनि मां हिकिड़ो दौरु हुयो, जंहिं दौर में सिंध तमामु ख़ुशहाल ऐं सरसब्ज़ बणी। तारीख़ ॿुधाए थी त मियां यार मोहम्मद कलोड़े सिंध ते 18 साल हुकूमत कई ऐं हुन पंहिंजे मक़बरे जो कमु पंहिंजी हयाती में ई शुरू करायो हुयो, पर हुनजी अचानक मौत जे करे उहो कमु अधूरो रहिजी वियो ऐं उन खां बाद में साईं जी वफ़ात खां पोइ उहो उन कम खे मुकमल कयो वियो। मियां यार मोहम्मद कलोड़ो पाण हिकु हाफ़िज़ क़ुरान हुयो। मियां यार मोहम्मद कलोड़े जी वफ़ात 14 डिसंबर 1719 ईस्वीअ में खुदाबाद शहर में थी। मियां यार मोहम्मद कलोड़े जी दरगाह जे पासे में हिकु कच्ची मस्जिद आहे, जेका यार मोहम्मद कलोड़े पाण तमीर कराई हुई। खुदाबाद मस्जिद, जंहिंखे सिंध जी शाही मस्जिद सॾियो वेंदो आहे, उहा बि यार मोहम्मद कलोड़े पाण ठाराई। अॻे वीडियो में इंशाअल्लाह तव्हां सां गॾु हूंदासीं खुदाबाद जी मस्जिद में।